जी नाज़रीन, KTN ऐं काविश ग्रुप पारां 4 डिसंबर ते वेड़ा वरी वसंदा ख़ुशहाल थींदी सिंध सिरे हेठि एकता ॾियारो मल्हाइण जे ऐलान खां पोइ सॼी सिंध जियां कश्मीर में भी तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु शहरी एक्शन कमेटी कश्मीर पारां मच कचहरी मुनक़द कयो, जंहिंमें मक़ामी सुगड़नि पारां ॾोर बेत ॻाए महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया। अचो तव्हांजे हवाले सां हितां जे सुगड़नि सां ऐं शहरी एक्शन कमेटी जे अॻुवाणनि सां कश्मीर शहरवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू पंहिंजा वीचार असां सां कहिड़ी रीति वंडनि। असांजी सिंधु माथिरी जी जेका सिविलाइज़ेशन जी तारीख़ आहे उहा 5000 साल अॻु जी आहे। KTN ऐं काविश ग्रुप खे सलाम जंहिं पंहिंजी तहज़ीब खे एकता जे ॾींहं जे हवाले सां ज़िंदा कयो। असां सिंधी पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ असां ज़िम्मो पाण खयो आहे। जेकी सिंध जी सकाफ़त आहे टोपी अजरक जे सिलसिले सां इहो शुरू थियो ऐं इन में हाणे हर नौजवान हर तबिको शामिल थिए थो पियो जोशो जज़्बे सां। इंशाअल्लाह असां रहंदे क़यामत ताईं पंहिंजी सकाफ़त जो ॾियारो मल्हाईंदा रहंदासीं। पढ़ इल्म हज़ार किताबां सारे होए आलिम हूँ, अफसोस एक हर्फ न पढ़िया इश्क वाला भुले फिरन विचारे हूँ। लख निगाह जे आलिम देखे किसी न कंधी चाड़े हूँ, एक निगाह जे आशिक देखे तो हज़ारें तारे हूँ। इश्क अकुल विच मंजिल बारी सवा कोहां दे पारे हूँ, जिन इश्क खरीद न किता हजरत बाहू के दुए जहान मारे हूँ। सब दोस्त असां गॾु थिया आहियूं, सुघड़ कचारी कराई आहे। ईद वारो माहौल नज़र अचे थो। असां सम्झूं था त जीअं असांजो 2 ईद आहिनि, टी ही बि ईद आहे। सो उन करे असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं KTN न्यूज़ वारनि जा। जीअं बेहतर भला आया भला पिरी अमांखे जानब हुजे जस लाहे छॾियो लालण ये कल्ब मथां कस कुर्बदार हिन कचारी के अवां रबर करायो रस तव्हां में चंदन वारो चस अॼु हां ठरियो हैदर बख्श वञी उन्हनि जी जेके आकिल चवेनी ईंदो कर, डोर गुझर तूं ॾाह पवारियूं ॾिठ परोलियूं ॾींदो कर, मण मिसरनि जा मलूक चवे वटन खणी वेंदो कर, सभु विराए संगत में हिकु नेकी पाण सां नींदो कर, थधो घड़ो थींदो कर त अतुर ओदींदा आहिनि अदब सां। ॾिसूं था ॾेह में दुनिया जे दौर खे, जंग जहिड़ो जान में चाहींदा वरी चोर खे, निसोरो ई नुक़सान में ज़ाहिर कंदा ज़ोर खे, तकींदा ना तोर खे ईअं रहंदा रुस्तम चए। सम्झ कर सियाणू थी न कर तूं नुक़सान, ॾोहनि सां त ॾंबरींदा पाण थींदे परेशान, मोहबत कर मिसकिननि सां मौला ॾींदो ई मान, जोड़े पाण जहान पोइ ॾींदो ई राह रुस्तम चए। त बंदा पराए मुल्क ते एॾो कर न माण, आख़िर दुनिया दौलत हित छॾींदे कुझ न नींदे साण, आख़िर वेंदे कारी कबर में यार ॼाण इहो ई ॼाण, सभु सटींदो साहब ॾिनो चए जेके भरियल अथई भाण, अदा अॼु न सुभाण आख़िर माणींदे मज़ो मौत जो। अञा फ़क़ीर अर्ज़ कयो आहे, लालच संधी लोक में पया बेहद बीमारी, ही मतलब ख़ातिर मिठा थींदा पोइ चुमियूं ॾींदई चौधारी, यार कम निकितो ड्रखण विसरियो इहा अथव कहावत करारी, अदा मक़सद जी यारी सदाई न हलंदी आहे साहब ॾिनो चए। कैमरामैन टीम सां गॾु गुलाम फरीद जामड़ो KTN न्यूज़ कश्मीर।